वालेकुम। मां अॼु तव्हांखे ॿुधाईंदुमि त जीमेल ते अकाउंट कीअं ठाहिजे। तव्हां पंहिंजे मोबाइल जे कंहिं बि ब्राउज़र में वञो, उते वञी तव्हां gmail.com लिखो। तव्हां जीअं gmail.com लिखंदा अहिड़ो पेज ओपन थींदो ऐं क्रिएट अकाउंट ते तव्हां टैप कंदा, फॉर माई सेल्फ ते टैप कंदा ऐं तव्हां पंहिंजो पूरो नालो लिखंदा। जीअं कंहिंजो अहमद अली या अहमद ख़ान नालो आहे त हिते लिखंदा अहमद ऐं लास्ट नेम तव्हां लिखंदा ख़ान। हिते तव्हां पंहिंजी जीमेल जेकी अकाउंट जो नालो ठाहिणु चाहियो था उहो तव्हां लिखो, जीअं अहमद ख़ान 1218@gmail.com। तव्हां हिते को बि पासवर्ड लिखंदा ऐं तव्हां नेक्स्ट ते क्लिक कंदा। जीअं त चवनि था त तव्हांजो हीउ जेको आहे नालो ऑलरेडी वरितलु आहे, तव्हां ॿियो नालो हिते लिखो, ॿी जीअं जीमेल तव्हां ठाहियो ऐं पासवर्ड बि को स्ट्रॉन्ग लिखो। पोइ इन लाइ मां हिन खे 121800 नालो ॾियां थो @gmail.com ऐं पासवर्ड मां ॿियो कुझु वरी लिखां थो ऐं हाणे मां नेक्स्ट खे क्लिक कंदो। जीअं तव्हां नेक्स्ट खे क्लिक कंदा, हिते तव्हां पंहिंजो फ़ोन नंबर लिखंदा ऐं उन खां बाद में तव्हां रिकवर ईमेल एड्रेस, जेकॾहिं तव्हांखे ॿी ईमेल एड्रेस आहे त उहा भली लिखो, न आहे त उनखे छॾे ॾियो। ऐं हिते तव्हां पंहिंजो मंथ लिखंदा, पैदाइशी महीनो ऐं हिते कहिड़ो ॾींहुं ऐं हिते जेको आहे तव्हां पंहिंजो साल लिखंदा, जीअं 1998 में। उन खां पोइ हिते तव्हांखे जेंडर सिलेक्ट करणो पवंदो, तव्हां मेल आहियो फीमेल आहियो। ऐं जेकॾहिं तव्हां मेल आहियो त मेल ते क्लिक कंदा, जे तव्हां फीमेल आहियो त फीमेल ते क्लिक कंदा ऐं तव्हां हिनखे नेक्स्ट ते क्लिक कंदा, सेंड ते क्लिक कंदा। तव्हां ॾे हिकु मैसेज जे ज़रिए कंफर्मेशन कोड ईंदो, तव्हां उहो कंफर्मेशन कोड हणंदा, जीअं मूं वटि आयो आहे 919410 ऐं वेरीफाई ते कंदा, स्किप ते क्लिक कंदा ऐं हीअ हेठि अची आई एग्री ते क्लिक कंदा। हीअ जीअं ई पूरो थींदो तव्हांजी जीमेल जो अकाउंट ठही वेंदो। हीअ तव्हांजो जीमेल जो अकाउंट ठही वियो आहे, जंहिंसां तव्हां हाणे फेसबुक जी ID बि ठाहे सघंदा, प्ले स्टोर ते बि इहो ईमेल लॻाए सघंदा ऐं उन खां बाद में इन तां तव्हां ॿिए कंहिंजे मेल बि करे सघंदा। जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणी आहे त हिन जेको आहे चैनल खे सिंधी उस्ताद खे सब्सक्राइब कंदा।